अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्यूरो टाइम सां गॾु आहियां अज़हर गुल सरकी। असांजो ज़िलो कंदकोट कशमोर आहे, उन में जेका मौजूदा सूरत हाल आहे उन मुतलिक़ ही सॼो ज़िलो हूअं त सॼी सिंध बदअमनी जी बाहि में बुड़ी रही आहे। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेका कंदकोट शहर जी सूरत आहे उहा इंतिहाई ॻणतीअ जहिड़ी आहे। हितां जी का अहिड़ी गली घिटी वाहण नाहे जिते का बदअमनीअ जो मच न ॿरंदो हुजे। हिते न सिर्फ़ु फुर धाड़नि वारी वारदातूं थियनि थियूं, पर अगवा जी वारदातुनि जो बि रेशो एतिरो त वधी वियो आहे जंहिंजो ॼणो त ॻाणाटो ई मुश्किल थी वियो आहे। वॾा वापारी हुजनि, कारोबारी माण्हू हुजनि, समाजी वर्कर हुजनि, उन्हनि समेत मासूम ॿारनि जी अगवाउनि जो सिलसिलो बि हितां इलाही ॾिघे अरसे खां वठी जारी रहियो आहे। पर ख़बर नाहे त हितां जी इंतिज़ामिया खे इहा छो परवाह नाहे, या उहे इहो था सम्झनि त हुननि जी इहा ज़िमेवारी न आहे शहरनि जे इज़त माल ऐं जान जो तहफ़ुज़ करणु। ख़बर नाहे त हुननि खे कहिड़ी ॿी कंहिं ड्यूटी ते लॻायो वियो आहे, या सिर्फ़ु हुननि खे सियासी तौर ते माण्हुनि खे दॿाए रखिणो आहे ऐं हिसाए रखिणो आहे, या भोतारनि जे बंगलनि जी ताबेदारी करणी आहे, या शहर जो जेको आम माण्हू आहे उनखे बि को तहफ़ुज़ जो अहसासु ॾियारणो आहे। इहा ख़बर नथी पवे त हुननि जी ज़िमेवारी में अचे थी तहफ़ुज़ वारी ज़िमेवारी या न। ऐं हिते जेको लाॻीतो बदअमनी वारी सूरत हाल जे करे शहरी जेकॾहिं को एहतिजाज करनि था त उन्हनि जे मथां केस दाख़िल कया था वञनि, संगीन केस दाख़िल कया था वञनि, ॼणो त को अगवा कई उन्हनि हुजे। जेकॾहिं हिकिड़ो शरीफ़ माण्हू, इज़तदार माण्हू, अमन पसंद माण्हू एहतिजाज बि न करे त आख़िर कंहिंजे दर्द आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा शायदि कननि खां ॿोड़ा थी विया आहिनि, या हुननि खे हितां जे माण्हुनि जे कंहिं बि मसइले सां का परवाह न आहे, या उनजी का दिलचस्पी न आहे। गुज़िरियल हिकु अधु महीने खां वधीक अरसो गुज़री वियो आहे। हीअ शहर जे अहम चौक ते ही माण्हू दाहे रहिया आहिनि, रड़ियूं करे रहिया आहिनि, इलाहूं करे रहिया आहिनि त को हुननि जी को दाह ॿुधण वारो आहे, या ही सॼो माशरो ई, या ही समूरी हुकूमती वहिंवारी बेहसी वारो आहे। असां हिन वक़्तु हुन एहतिजाज कंदड़ धुरियुनि वटि मौजूदु आहियूं। उन्हनि खां पुछा कंदासीं त हीउ एहतिजाज जो सिलसिलो अवां जारी रखियो पिया छो? छा तव्हां वटि कॾहिं को हितां जो चूंडियल नुमाइंदो लड़ी आयो आहे, या हितां जी पुलिस इंतिज़ामिया समेत ॿियूं जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे को तव्हांखे उन्हनि को यकीन ॾियारियो आहे त उहे बि अमुन बहाल कराइण जे लाइ के असराइता क़दम बि खणंदा? हितां जे चूंडियल नुमाइंदनि कॾहिं असेंबली फ्लोर ते हिन शहर जे मसइलनि, हिन शहर सां थींदड़ वेदरनि मुतलिक़ कॾहिं का दाह कई आहे, ॻाल्हायो आहे? हिन शहर जे लाइ के अहिड़ा स्कीमूं पास करायूं आहिनि, के अहिड़ा बिल पास कराया आहिनि जंहिंसां हितां जे माण्हुनि खे घटि में घटि उहो अहसासु थिए त हुननि जो वोट ज़ाया न थियो? शायदि अहिड़ी का ॻाल्हि अञा ताईं नज़र नथी अचे। ॻाल्हाईंदासीं हिते वेठल एहतिजाज कंदड़ धुरियुनि सां। शहर जे मुख़्तलिफ़ बदअमनी समेत मुख़्तलिफ़ मसइलनि ते शहरी दाहिनि था। अदा तव्हांजो छा नालो आहे? सजाद अहमद बिरोई, कंदकोट क़ौमी इतिहाद जो कन्वीनर। ऐं हीउ इतिहाद जेको असांजो तक़रीबन 3 साल अॻु जुड़ियो हो, ऐं इन इतिहाद में सियासी समाजी तंज़ीमुनि जो हीउ हिकिड़ो गॾियल समाजी इतिहाद आहे। ऐं जेके ॿारड़ा अॻु में तव्हां ज़िक्र करे वियो पंहिंजे इन सॼे इंट्रोडक्शन में त तरनजीत कुमार, धीरज कुमार, ज़हीर उन्नारी, रोशनी कुमारी जेका 3 साल अॻु अगवा थी हुई, हिननि शहरियुनि, हिननि सियासी समाजी इतिहाद उन्हनि जे बग़ैर अगवा जेको अगवा थी बग़ैर बुंग भरण जे उहा रिकवरी थी हुई। शहर में वधंदड़ बदअमनी थी आहे त वरी ही दोस्त गॾु थिया आहियूं, कठा थिया आहियूं। मुसलसल 3 ॾींहंनि खां हीअ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। अवां जेको पंहिंजे इंट्रोडक्शन में चयो त हिते जा चूंडियल नुमाइंदो जेको मीरहदार साहिबु बि कंदकोट में उन मुतासिर ख़ानदान वटि आयल हो, पर जॾहिं उन साॻे ॾींहुं 17 फरवरी ते असीं SSP ऑफिस जे आॾो इहे हज़ारे माण्हू जेको एहतिजाज कयूं पिया उते, ऐं उते जेको आहे वेठा रहियासीं, जेका 4 कलाक असांजो धरणो लॻो। ऐं हुन दोस्त खे, हुन साहिब खे एतिरी फ़ुर्सत न मिली त हुन जेके शहरी बाक़ाइदा जेके लीडिंग कनि था शहर जे सभिनी मसइलनि ते, हू लड़ी उन्हनि ते असां ताईं कोन पहुतो। ऐं नंबर जेको ॿी ॻाल्हि तव्हां कई त पुलिस इंतिज़ामिया असांजे हुन एहतिजाज में उन ॾींहुं सेम डे 7 ॾींहं मोहलत वरिती हुई। उन 7 ॾींहं खे अॼु 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, त उहे 7 ॾींहं 15 ॾींहं ऐं 100 आहिनि, ऐं इहो साॻियो सिलसिलो जारी आहे। ऐं असीं जेके पुरमन माण्हू आहियूं, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा जेके अॻवान आहियूं, जेके हिकिड़ा कारोबारी तबिके हिसाब सां, हिकिड़ा पेशावराना तौरु हिकिड़ा शरीफ़ शहरी आहियूं, असां ते कूड़ा दहशतगर्दी एक्ट तहत जेका हिननि FIR दाख़िल कई आहे, असीं उनजी भरपूर मज़म्मत था कयूं। ऐं असीं हिन अमल ख़िलाफ़ु
सिंध हाई कोर्ट लाड़काणा बेंच में हिन FIR के चैलेंज करण सूमर जी ॾींहुं वेंदासीं। असीं पंहिंजो वकीलनि जो हिकिड़ो बोर्ड जोड़ियो आहे जेको सॼो रिकॉर्ड जेको असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सुप्रीम कोर्ट के जेका आगाही ॾिनी आहे मुख़्तलिफ़ दरख़्वास्तनि जे वसीले त शहर जे हिन वधंदड़ बदअमनी लाक़ानूनियत ऐं ॿारनि जी अगवा ख़िलाफ़ तव्हीं सुओ मोटो एक्शन छो नथा वठो। ऐं हीअ जेको असांजा जेकी नुमाइंदा असांजा जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि SSP खां वठी SHO ताईं इहे सभु उन ॾोहनि में बराबरि जा शरीक आहिनि। हीअ सिर्फ़ु दिलासा था ॾियनि, हीअ था चवनि त 10 लख ॾियो त तव्हांखे ॿारड़ो बाज़ियाब कराए ॾियूं, पर हक़ीक़त हीअ आहे तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी, मीडिया खे ख़बर हूंदी त अलाह ॾिवायो जेको ग़रीब पहुरियत आहे जंहिंजे घर जो चुल्हो ॿरणु मुश्किल आहे उहो एतिरा पैसा कीअं ॾेई सघंदो, सुवाल इहो आहे। नंबर 2 त ही जेके शहरी आहिनि जेके मुतासिर आहिनि ऐं तव्हांजे मीडिया ज़रिए जेको रोज़ रिपोर्ट थियनि थियूं त कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। रोशनी कुमारी नलड़ी जेका बागड़ी बिरादरी जी उनजे कनल मां वालियूं लाहे उहे जेके उनखे फिटो करे विया आहिनि ऐं उनखां अॻु में मलिक बिरादरी जो बि अहिड़ो वाक़ियो थियो आहे। ऐं रोज़ मोटरसाइकिलूं, रोज़ माण्हुनि जा गीदा कटिजण ऐं रोज़ माण्हू अज़ाब में आहिनि। रोज़ माण्हू जेको आहे हिते जेके वेल जी ज़िंदगी गुज़ारनि था, को दुकान सलामत न आहे, को माण्हू सलामत न आहे, का इज़त सलामत न आहे। ऐं हीअ वरी जेको पंहिंजो असुल जेको कमु आहे माण्हुनि खे रिलीफ ॾियण जो उनजे बदिरां उटलंदो हिन शहरियुनि ते जेके बाइज़त बि आहिनि, जेके पुरअमन जदोजहद यकीन रखंदड़ धुरियूं आहिनि, उन्हनि ते कूड़ा FIR ऐं कूड़ियूं दहशतगर्दी एक्ट ते जेका हीअ केस दाख़िल था कनि। असीं इन लफ़्ज़नि जी मज़म्मत था कयूं ऐं असीं हक़ बजानिब आहियूं त इन खां पोइ असीं इंडस हाईवे ब्लॉक कयूं ऐं जेतिरे ताईं शहर जो अमन बहाल न थींदो एसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी हिन सभिनी शहरनि जे साथ सां। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जॾहिं अॼु असीं मुख़्तलिफ़ दुकाननि ते गुज़रूं पिया त असांखे दोस्त घुराए चांहि जूं सलाहूं था ॾियनि त तव्हां तमामु ज़बरदस्त कमु था कयो। असीं तव्हांजी अपील ते तव्हांजी का ज़बरदस्ती कोन हुई, पर असां पंहिंजो पाण मुरादो हिन शहर खे बंदि कयोसीं त असां वेल में आहियूं। असांजो को चूंडियल नुमाइंदो जेको तव्हां सवाल करे विया को बि हथ ॾियण लाइ कोन आयो ऐं असां तव्हां मां उमेदु रखूं था त तव्हां असांजो हीउ केस जेको आहे पहुचाईंदो ऐं असां सिर्फ़ु तव्हां मां ई इहा उमेदु रखूं था त तव्हां असांजे दर्द जा दरमान आहियो ऐं असांजे हिन सॼे जेका बि मसइला आहिनि ख़ासि करे अमन अमान हर माण्हू जो हक़ु आहे उन जे लाइ असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं हीउ केस जेकॾहिं थिया आहिनि त असीं मज़म्मत था कयूं ऐं तव्हांजी कॾहिं ॿी का काल हूंदी त असीं तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं असीं मुकमल तौरु तव्हांजे हिन अमल जे हिमायत में आहियूं ऐं असांखे बि ॾुखु आहे ओतिरो जेतिरो तव्हांखे ॾुखु हूंदो त जेके हिन दहशतगर्दी जा केस थिया आहिनि असीं बि उनजी मज़म्मत था कयूं। ही अमुन लाइ दाहींदड़ माण्हू भोतारनि खां को बोकस फिलनि मां हिसो कोन था घुरनि, कामोरनि खां गुड्डू वारी पुल तां रोज़ानो जी 2.5 लख ओगाड़ीअ मां को हिसो कोन था घुरनि। ही भोतारनि खां का वज़ीर मशीर थियण जी ख़्वाहिश कोन था रखनि। ही सिर्फ़ु घुरनि था त हुननि जी जान इज़त ऐं माल जो तहफ़ुज़ घुरनि था। भोतारनि पारां हिते जेके वेकाऊ वॾेरा ऐं जेके हिकिड़े दलाली वारा अमल कंदड़ ऑफिसर आहिनि उन्हनि खां आज पोइ घुरनि था। हिते का ईमानदार ऑफिसर जी मुक़ररी घुरनि था। हिते अमुन जी लात लहण वारे पखियुनि जी चहचहाहट घुरनि था। हिकु दाहींदड़ ॿियो शहरी साईं तव्हांजो छा नालो आहे? ज़ुरियत सागर बेजाराणी साईं, महिरबानी साईं सरकी साहब तव्हां पंहिंजे क़ीमती लम्हनि मां असां हिन कंदकोट वासियुनि जी दाह ॿुधण जे लाइ हिते असां वटि तव्हां मौजूदु आहियो। तव्हांखे आफ़रीन हुजे, तव्हांखे जस हुजे, तव्हांखे शाबाश हुजे। हूअं बि सिंध TV सदाईं कंदकोट जा मसाला जेके आहिनि आला ऐवाननि ताईं पहुचाए करे उन्हनि खे सच चई हिकु मच विधो आहे। उन हवाले सां तव्हांखे लख आफ़रीन शाबाश। मुंहिंजा साईं हूअं त सॼी सिंध जो मसइलो तव्हांजे साम्हूं आहे त सॼी सिंध में छा वहे वापिरे पियो, माण्हू कहिड़नि इज़ावनि मां दर्दनि मां तकलीफ़ुनि मां गुज़रनि पिया। पर असां वटि वरी उल्टो सिस्टम आहे। असां वटि आहे अंधेर नगरी चरबट राजा। असां वटि अंधा हुकुमरान गूंगा जेको आहे त इंतिज़ामिया असांजे हिन मासूम माण्हुनि जे मथां ॼण के थोपिया विया आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे 15 ॾींहंनि खां वठी शहरी बुख हड़ताल ते वेठा आहिनि। असांजो तव्हां चवाणी का डिमांड कोन्हे, न का असां उन्हनि खां का नौकरियूं घुरूं था, न को असां उन्हनि खां का ठीका घुरूं था, न को असांखे उन्हनि खां का परमटूं घुरनि था। असां सिर्फ़ु इहो ई चऊं था त बाबा ख़ुदारा हिन शहर खे अमुन ॾियो, शहर वासियुनि खे सुख जी निंड सुम्हणु ॾियो। पर अफ़सोस जो 15 ॾींहंनि खां वठी हिते असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। इंतिज़ामिया जी इहा बेहसी, इंतिज़ामिया लड़ी करे असांखां पुछणु कोन आई। असां चऊं था ख़ुदारा
अखियूं खोलियो हिन माण्हुनि जा दर्द, हिन माण्हुनि जा इज़ाव, हिन माण्हुनि जूं तकलीफ़ूं असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे मां ख़ासि तौर ते चवंदुमि, जेके तव्हां हिननि माण्हुनि खां वोट वठी करे ऐवाननि ते पहुचो था, इक़्तिदार आला ते पहुचो था ऐं ऐवाननि जा मज़ा था वठो, ख़ुदारा ही माण्हू तव्हांजे लाइ ओतिरो ई क़ाबिल एतिराम आहिनि, ओतिरा इज़त लाइक़ आहिनि। हिननि माण्हुनि अचो, असां सां वेहो, पर असां सम्झूं था त हितां जी इंतिज़ामिया जेका ॼाणी बुझी असांजे मथां दहशतगर्दी एक्ट ॼाणण, असां हिते असां वटि हिकिड़ा पढ़ियल लिखियल, हिकिड़ा सुलझियल, हिकिड़ा सॉफ्ट कॉलर, हिकिड़ा ॾाहा, हिकिड़ा लेखक, हिकिड़ा लायर असां वटि हिन पंहिंजे एहतिजाजी धरणे में वेठा आहिनि। छा असां दहशतगर्द तव्हांखे लॻूं था? तव्हां मीडिया गवाह हो, शहरी गवाह आहिनि। असांखे अफ़सोस थियो आहे जो असांजे मथां दहशतगर्दी एक्ट जो केस दाख़िल कयो आहे, पर असां मायूस कोन आहियूं क़तन, असांजा दोस्त बि मायूस कोन आहिनि, शहरी बि मायूस कोन आहिनि। असां हिन बोगस ऐं जाली जेको आहे केसनि खे फेस कंदासीं ऐं असां इंशा अल्लाह ताला इहो हिन शहरनि जे पंहिंजे ताउन सां, जेको असांजे शहरनि असां सां जेको भरपूर ताउन ॾेई 2 ॾींहं पंहिंजो कारोबार बंदि कयो आहे। मां चवां थो 1 कलाक कारोबार बंदि थींदो आहे बि उन्हनि जे लाइ वॾो मसइलो आहे, पर अहिड़े महांगाई ऐं तकलीफ़ वारे कर्ब वारी हालत में 2 ॾींहं बंदि करे शहरनि असां सां साथ ॾिनो आहे। इंशा अल्लाह हिन शहरनि जे साथ सां असांजी ही मंज़िल अञा बि अॻिते वधण वारा आहियूं, कोई हटण वारा कोन आहियूं। भले इंतिज़ामिया खे चैलेंज आहे, ही त मां सम्झां थो असांजे दहशतगर्दी जा एक्ट जा असांजे मथां FIR दाख़िल थियूं आहिनि, भले भाउ मुंहिंजा भाउ तव्हांखे चैलेंज आहे, असांजे भले मथां क़तल जूं FIR कयो बि असां तव्हां खां रुॼण हिसण वारा कोन आहियूं, असां भरपूर दिफ़ा। ही एहतिजाज कंदड़ माण्हू, सतायल माण्हू, बदअमनीअ जी बाहि में सड़ंदड़ माण्हू के वाना वज़ीरिस्तान खां जेकेट ॿधी कोन पहुता आहिनि के ख़ुदकशी हमला कंदा, या ही रेलवे ट्रैक के उॾाइण वारा माण्हू कोन्हनि। ही माण्हू त वेचारा सतायल आहिनि, ही चवनि था असांखे रोज़गार करणु ॾियो, असांजा घर महफ़ूज़ कयो, असांजूं इज़तूं महफ़ूज़ रखो, अमुन सां जीअण ॾियो। पर अफ़सोस हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उनखे हिननि माण्हुनि सां दिलचस्पी न आहे, हिननि माण्हुनि सां का दिलचस्पी न आहे। हुनखे जेकॾहिं दिलचस्पी आहे त रोड तां गुज़रंदड़ सिमगलनि सां दिलचस्पी आहे, उन्हनि मां भतो उगाड़ण सां दिलचस्पी आहे ऐं सियासतदाननि सां दिलचस्पी आहे, उन्हनि जे बंगलनि ते मटियूं भरण सां दिलचस्पी आहे, छो जो हू हुननि जी मुक़ररियूं कराइनि था। आख़िर ही माण्हू कंहिं ॾे वञनि, भर में वेठल ॿियो हिकिड़ो हितां जो शहरी दाहे थो, उन खां पुछूं था त हू कहिड़ा सूर ॿुधाए थो। तव्हां हिते छो था एहतिजाज कयो? महिरबानी अदा, असां एहतिजाज इन जे लाइ था कयूं त हिन कंदकोट जीअं तव्हां ॻाल्हि करियो त वज़ीरिस्तान ऐं वाना खां बि चढ़ी वियो आहे ऐं हिते ईअं सम्त रोज़मर्रा बा फुर धाड़ा अगवाऊं ऐं जेको आहे सो नंढड़नि ॿारनि खे अगवाऊं करे ऐं उन्हनि खे उन्हनि जूं वालियूं जेको आहे सो लाथियूं वञनि थियूं। असां ऐलान जंग करे छॾियो आहे, सियासी जंग करे छॾियो आहे त जेसि ताईं सकून जो साह कोन खणंदासीं, जो ही कंदकोट जो अमन बहाल कोन थींदो, ही करप्ट ऑफिसर कोन हटंदा। तव्हांखे मां गुज़ारिश कयां, सिंध टी वारनि खे सलाम हुजे, जस हुजे जो तव्हां असांजे सूर ॿुधण आया आहियो। जॾहिं बि हिन कंदकोट ते ॾुखियो माल आयो आहे त सिंध TV जो ज़िले जो रिपोर्टर हुजे, जेकाबाद जो ब्यूरो चीफ हुजे ऐं मर्कज़ जो तव्हांजो को नुमाइंदो हुजे, आवाज़ असांजो ऐवाननि ताईं पहुचायो आहे, असांजो केस लड़ियो आहे। मुंहिंजा भाउ हिन 20 ॾींहंनि खां वठी न को असां वटि MNA आयो आहे, न को असां वटि MPA आयो आहे, न को असां वटि को मिनिस्टर आयो आहे। असां वटि जे पत आयो त तव्हां असांजा हिन मलमनि खे ऐं जेको मलम बुरकण फटण ते आया आहियो, तव्हांजा ई असां शुक्रगुज़ार आहियूं, थोराइता आहियूं। तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं बि जे कंदकोट जो मसइलो थियो आहे असां मुज़ाहिरा कयासीं। हाणे तव्हांखे गुज़िरियल 15 ॾींहं पहिरियां असां SP ऑफिस जो धरणो ॾिनोसीं। तव्हांखे ॿुधायूं त कंहिं निजी चैनल, कंहिं चैनल वारे जो कामिरा हिते भॻी वई, माना हितां जो SHO दहशतगर्द आहे ऐं SP उनखे खुलियल छूट छॾी आहे, जीअं खपे तव्हां उअं कयो। ऐं तव्हांखे ॿुधायूं अॼु कल्ह खां वठी शटरबंद हड़ताल हुयो, 2 ॾींहं असां शटरबंद हड़ताल हुयो। शहरनि जा असां थोराइता आहियूं, जंहिं असांखे मोट ॾिनी ऐं पंहिंजा कारोबार पाण बंदि कया। उन सिलसिले में असां ते हिननि दहशतगर्दी जा केस दाख़िल कया आहिनि। असां पुरअमन शहरनि ते असां वटि न बंदूक आहे, न लठ आहे, असां वटि न ॾोयारी आहिनि, न धाड़ेलनि। असां हिकिड़ा सियासी कारकुन आहियूं, तरक़ी पसंद पार्टी सां तालुक़ु रखूं था, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां तालुक़ु रखूं था पिया। क़ौमी इतिहाद असां पुरअमन हिन शहर खे बचाइण लाइ वचन कयो आहे। भली असां थाणा जेल बि भरींदासीं, थाणा ऐं जेल भरींदासीं, तहरीक जो सॾु ॾींदासीं। आख़िरी असांजो ईअं थियो त जेल भरियो, तहरीक बि असां हलाईंदासीं। अगरि असां जेके कारकुन खे गिरफ़्तार कयो वियो त ऐलानियल ऐं जेको आहे सो असां
कंदकोट शहर में शटर बंद हड़ताल जो सॾु ॾींदासीं, शहरी असां सां तावन कंदा। तव्हांखे ॿुधायूं त 2 ॾींहंनि जो हड़ताल असां भाईजान जेको असां ॾिनोसीं, तव्हां यकीन मञियो त असांखे न लठ हुयो, न कुआड़ी हुई, न असां हिकिड़ो फायर बि कयोसीं, असां न को हथियार खयोसीं। पुरमन शहरी पाण बंदि करे शहर हलिया विया ऐं शहर में हिते सफ़ाई वीरानी पियो नज़र अचे। तॾहिं बि असांजो नोटिस हिन टाइम ते कंहिं न चूंडियल नुमाइंदे वरितो, न DIG वरितो, न IG वरितो, न चीफ जस्टिस वरितो। छो जो असां हिन शहर जा न आहियूं, शहर जा रवासी न आहियूं, असां हिननि खे वोट कोन ॾिनासीं। असां ख़ुदारा इन जजनि खे अपील कयूं था त हिन कूड़े केसनि खे ख़तमु कयो। तव्हांखे ॿी बि की असांजी पर्सनल रिक्वेस्ट आहे, जेको असां 40 ॼणनि ते FIR थी आहे, 20 ॼणा असां नॉमिनेट थिया आहियूं क़ौम परस्त धुरनि जा। तव्हांखे ॿुधायां 5 नाला असांजा अहिड़ा हिननि ॾिना आहिनि जेको क्रिमिनल ॾोयारी आहिनि, उन्हनि सां असांजो को बि तालुक़ु न आहे। छो जो उन्हनि जा रिकॉर्ड खणी करे ही कोर्टनि में ईंदा त ही क्रिमिनल हिननि जे सिफ़नि में हुया ऐं हड़तालनि में गॾु हुया, उन्हनि सां असांजो को बि तालुक़ु कोन हुयो, अॼु बि न आहे, न को असांजे सिफ़नि में हुया। उन्हनि क्रिमिनल ॾोयारनि जा नाला हासकार हिन FIR में ॾिना आहिनि त जीअं हिननि जो केस चालान थी वञे ऐं हिननि जी ज़मानत न थिए, ही गिरफ़्तार थियनि। इन जे लाइ इहो बि केस असांजो मथे तव्हां पहुचायो, तव्हांखे दां आहे। जेकॾहिं को आज़ारियल माण्हू एहतजाज करे थो त उन ते ATC कोर्ट जा केस दाख़िल थियनि था। जेकॾहिं ख़ामोश आहे त हू लुटिजे थो। आख़िर हू करे त करे छा? एहतजाज कंदड़ हिकु ॿियो दोस्त हिन शहर जी, हिन ज़िले जी बाक़ी जेका सूरत हाल आहे, सिर्फ़ु अगवाऊं, धाड़ा, फुरूं, इन्हनि समेत भला ॿियो को भत्ता खोरी वारो किरदार बि ओटियो, समूरी सूरत हाल कीअं थी नज़र अचे? साईं बिल्कुलु हिते अगवा फुरूं त रोज़ जो मामूल आहे। हाणे 3-4 ॾींहं थी विया आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि इहा ई आहे त SP ऑफिस जे ॿाहिरों हिकिड़ो कपिड़े जो दुकानु आहे, उनखे भञी करे उन जा कपिड़ा खणी विया आहिनि, उन जा जेके हार खणी विया आहिनि SP ऑफिस जे ॿाहिरों। मुकमल साम्हूं तव्हांजे सहाफ़ी बिरादरनि खे बि ख़बर हूंदी। अगवा फुरूं त रोज़ जो मामूल आहे। भत्तो हिते जे पंहिंजो जुआ जा टिकरियूं हलनि था, शराब हले थो, ॿिया अयाशी जा अॾा हलनि था जेको पुलिस सरेआम पाण कराए पई, ऐं अगवा फुरूं धाड़ा बि पुलिस पाण कराए पई। असां हिकिड़ा क़ौम परस्त आहियूं। ॾिसो, हीअ जमहूरियत न आहे, हीअ आमरियत आहे। अगरि जमहूरियत हुजे हा त 15 ॾींहं थी विया आहिनि असां मुसलसल रोडनि ते आहियूं, धरणनि में आहियूं, ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि इहो खपे हा त बाबा जंहिं माण्हुनि असांखे वोट ॾेई इक़्तिदारनि में वेहायो आहे उन्हनि जा सूर त वंडियूं न, उहे इस्लामाबाद पंहिंजे हाउसनि में महदूद आहिनि, अयाशी करण में महदूद आहिनि। क़ौम उन्हनि खां विसरी चुकी आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे रिक्वेस्ट कयां त हीअ जमहूरियत न आहे, हीअ आमरियत आहे। अमन परस्त माण्हुनि ते दहशतगर्दी एड जा केस लॻाए करे मक़सदनि खां हटाइण जी उन्हनि कोशिशि कई आहे। भला ॿी हिकिड़ी ॻाल्हि, हिते जन ऑफिसरनि खे अमुन बहाल कराइण जे लाइ हितां जा सियासी भोतार उन्हनि खे मुक़ररु कराइनि था, ऐं तव्हां चओ था त उहे वरी कामोरा, उहे पुलिस ऑफिसर पंहिंजी मंथली मुक़ररु करे छॾनि था, ओगाड़ी मुक़ररु करे छॾनि था, त छा उन ओगाड़ी जो हिसो भोतारनि खे बि वञे थो छा? बेशक साईं, बिल्कुलु इहे भोतारनि जा ई माण्हू आहिनि। अगरि भोतारनि जा न हुजनि हा त हे हलिया वञनि हा। हे भोतारनि जा मुक़ररु आहिनि। 15 लाख रुपया 20 लाख रुपया ॾेई ऑफिसरनि खे हिते मुक़ररी करनि था। बाद में उन्हनि जा कमाऊ पुट बणिजी करे उन्हनि खे कमाए ॾियनि था, तॾहिं उन्हनि जूं बदिलियूं नथा थियनि। हिते एहतजाज कंदड़ धुरियुनि जी दाहूं अवां ॿुधियूं। हाणे हलंदासीं शहर जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं। उते हली शहर वासियुनि खां उन्हनि जी राय मालूम कंदासीं त हू कहिड़े अज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, कंदकोट शहर न सिर्फ़ु बदअमनी वारे मसइले खे भोॻे रहियो आहे, पर हिन शहर जा खोड़ सारा अहिड़ा ॿिया बि बुनियादी मसइला आहिनि जंहिंजे करे हितां जे शहरनि जी ज़िंदगी ॼण अज़ाब बणिजी वई आहे। हिते जेकॾहिं बदअमनी जी ॻाल्हि कजे त ॾींहं ॾिठे जो फुर धाड़नि अॻवाउनि जा वाक़िया थींदा रहनि था। माण्हुनि जो साहु सदाईं मुठि रहे थो। न हू घरनि में महफ़ूज़ आहिनि, न हू पंहिंजे कारोबारनि ते महफ़ूज़ आहिनि, न रस्तनि ते महफ़ूज़ आहिनि, न वरी आम ज़िंदगी में हू महफ़ूज़ आहिनि। हीउ शहरी हिकु हिते मौजूदु आहे, हुन खां पुछूं था त हू कहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अदा, तव्हांजो छा नालो आहे? सर, मुंहिंजो नालो विनेश कुमार आहे। मां पाण दीवान आहे। छंछरु वारे ॾींहुं मां राति जो 8 बजे उज़र ॾेई अचां पियो त असांजे घर जे ॿाहिरां 3 नामालूम अफ़राद बीठा, जंहिं मूंखे रोकियो त चए अदा 2 मिंट बीहो। मुंहिंजे लेखे कंहिंजी एड्रेस पुछंदा, मगर हुन मूंखे पिस्टल ॾेखारे करे मूंखां 5,500 रुपया जेब मां खसिया ऐं गाॾी मां लम ॾेई सटी। गाॾी लम ॾियण जी सूरत में हू गाॾी न खणी सघिया। भला हिते माना बदअमनी आहे? हा, हिते साईं कंदकोट तमामु असांजो हिकिड़ो ईअं सम्झो त दोज़ख जहिड़ो शहर थी वियो आहे।
हिते का पुलिस को भी इंतजाम असां आवाम के का भी सिक्योरिटी नथी ॾे त असां इंसान हिते ईअं सम्झो हिते हिकिड़ो जानवर रहूं था, इंसान नथा रहूं हिन कंदकोट शहर में। असांखे असां हुकूमत सां इहो ई अपील कंदासीं। तव्हां जेॾा जेकॾहिं मसइला आहिनि त तव्हांखे कॾहिं हिते खुलियल कचहरी हितां जेके MPA MLA का खुलियल कचहरी कई आहे तव्हांजा रुख सुर ॿुधायो? न साईं, कुझु बि न। वञूं था पुलिस ॾे त पुलिस वारा चवनि था त पहिरियों गाॾी जो 200 रुपया तेल ॾे त असां हुन चोरनि खे ॻोल्हींदासीं त उहे कहिड़ा किथे आहिनि। ऐं जॾहिं वारदात थी वञे थी अधु मुने कलाक खां पोइ पुलिस पहुचे थी। ऐं उन खां अलावा राति मूंखां 8 बजे ही मोटरसाइकिल जेकी तव्हांजे अॻो आहे ही मूंखां फुरी वई आहे ऐं उन्हनि मूंखे बीहायो आहे, पिस्टल ॾेखारे मुंहिंजी चाबी खणी करे लम ॾिनी आहे। गाॾी उहो मालिक काए आहिनि ऐं उन्हनि खे मां रड़ करण जे बावजूदि जेको असांजे सिपाही रखियल आहे, चौकीदार रखियल आहे, उनखे मां रड़ कई आहे। उन पोयों फायर कया आहिनि, हू गाॾी छॾे करे फरार थी विया आहिनि। इन जे करे मुंहिंजी ग़रीब जी गाॾी बची वई आहे। हिकिड़ो मिंट, तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो जियंतराम आहे साईं। जियंतराम, तव्हां किथां जा रहवासी? असां कनकोट जा रहियासीं साईं। भला हिते कंदकोट में कहिड़ा मसइला आहिनि? कोई मसइला आहिनि, गंदगी आहे तमामु, कोई मसइलो कोई हल न आहे। घर को ईअं लंघंदा आहियूं ॾकदा घर पहुता आहियूं राति जो। ॾाढी हालात ॾाढा सुठा न आहिनि। भला तव्हांजे शहर में सफ़ाई थिए थी? तव्हांजे शहर जूं सरकारी अस्पतालनि में दवा मिले थी? न काई दवा न मिले थी साईं, कोई इहो न आहे, कोई बंदोबस्तु सही न आहे साईं। तमामु ॾुखियाई आहे, हर शइ जी ॾुखियाई आहे। हर कोई ॿुधंदो न आहे, न थाणे वारा ॿुधंदा आहिनि, न अस्पताल वारा ॿुधंदा आहिनि। भले टाइम पास करिणो आहे बसि। भला हिन शहर जे जेके हितां MPA चूंडियो आहे, हितां MLA चूंडियो आहे, उन्हनि कॾहिं हिन शहर में का खुलियल कचहरी कई आहे? तव्हांजा के दुख सूर ॿुधा अथऊं? तव्हांजे इलाइक़नि में कॾहिं इलेक्शन खां पोइ तव्हांजो पंहिंजो शुक्रियो अदा करणु या तव्हांजो थोरा मञणु आया? न शुक्रिया अदा न कंदा आहिनि। न बाबा, हे वञनि त ज़ाहिर ई न थींदा। इलेक्शन थींदो त साईं बि आहे, मानी बानी दावतां खाराईंदा आहिनि, पीआईंदा आहिनि, सम्झे। बाक़ी जॾहिं कमु टपी वेंदो आहे पोइ लिखंदा ई न आहिनि, सलाम बि न कंदा आहिनि, हथ बि न हथ ॾियनि, हथ बि न ॾींदा आहिनि, मिलंदा ई न आहिनि। वरी टाइम पास करिणो आहे। हिते ॿियो नींगर हिकिड़ो मौजूदु आहे, शायदि उनजे लिबास मां लॻे थो त को स्कूली शागिर्द हुजे। तव्हांजो छा नालो आहे? अब्दुल कादिर साईं। अब्दुल कादिर किथे रहंदो आहे? साईं मां शहर में रहंदो आहियां, कंदकोट में। जेका असांजा ज़ुल्म आहिनि, अताजूं आहिनि, जेका असांजा क़ौमी झेड़ा आहिनि, न को हल करण वारो आहे, न को ॿुधण वारो आहे, न को दांह करण वारो आहे। असांजा माना असांजा नंढा ॿार जेके असांजा अब्बा हुआ, जेके गुज़ारे विया, मारे असांजे झेड़नि में, जेके सभु शहीद थी विया। असां काॾे में असां ॻाल्हायूं सरदार सां, उहो हारी मां टोटिया वियल हेॾे वियल होॾे वियल। असांजा मसइला हल नथा थियनि। झेड़ा आहिनि, 2 झेड़ा झेड़ा आहिनि। माना कबीलाई झेड़नि में तव्हांजा अब्बा ॾाॾा भाइर मिट माइट मारजनि था? हाणे छा कयूं, सरदार खे फोन त मां कोटिया हेॾे आहियां होॾे आहियां। हिकिड़ी अफ़सोस ऐं रोअण जहिड़ी ॻाल्हि, हिकु नींगर जंहिंजी उमिरि इहा आहे त स्कूल जी तालीम पिराए, उहो दाहे थो, उहो रड़ियूं करे थो त कबीलाई विढ़ांदनि में, कबीलाई झेड़नि में हुननि जा कुंदर कुसी विया आहिनि, हुननि जा पंहिंजो वालदेन मारिजी विया आहिनि। जेकॾहिं हू सुलह जे लाइ हितां जे सरदारनि खे सॾनि था त उहे भोतारनि खे का वांध काई कोन्हे त हू अमन कराइनि, हू ठाह कराइनि। बाक़ी जेकॾहिं कंहिं में को झेड़े में कंहिं कबीलाई विढ़ांद में हुननि जो मक़सदु आहे त पोइ उहे जिरगाई सरदार जागी पवनि था। बाक़ी जे हिननि जा वेड़ा वीरान थी विया आहिनि, उन तरफ़ उन भोतारनि जी का तवजो कोन्हे त केरु मरे थो, केरु जिए थो। तालीम तबाह आहे, शहरी माहौल तबाह आहे, कारोबार तबाह आहे। हीउ कंदकोट नाज़रीन उहो शहर आहे, हिन कंदकोट जी जेका अनाज मंडी आहे उहा मुल्क जी सभ खां वॾे में वॾी अनाज मंडी आहे, जिते अरबे रुपयनि जो रोज़ानो कारोबार थिए थो ऐं लखनि माण्हुनि जी आबादीअ ते ॿधल ई शहर आहे। हीउ सिंध बलोचिस्तान, बल्कि जेकॾहिं ईअं चइजे त 3 सूबनि जे संगम ते हीउ शहर आहे। बलोचिस्तान, पंजाब ऐं सिंध 3 सूबनि जे संगम ते हीउ शहर कबीलाई विढ़ांदनि में तबाह आहे। फुर धाड़नि अॻवान बदमनी वारी सूरत हाल में तबाह आहे। हीअ बदमनी जा सूरत हाल छो थी भड़के, उनजा बि इहे ई कारण कबीलाई विढ़ांदियूं आहिनि। हिकु ॿियो हितां शहरी मौजूदु आहे, उन खां पुछा कंदासीं त उहे छा था भोगनि। अदा, तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो आहे नबी बख़्श। नबी बख़्श, तव्हांजे हिन इलाइक़नि में कबीलाई झेड़ा आहिनि छा? तमामु उरूज ते आहिनि,
न इंतज़ाम जी दिलचस्पी आहे, न को सरदार न वॾनि जी दिलचस्पी आहे। इन ॿिन्हिनि जी गॾियल इंतज़ामिया पुलिस ऐं सरदारनि जी इहो हिकु ई रहियो आहे त क़बीला जहिड़ा थियनि जीअं असांजा मुफ़ाद हासिलु थियनि। केर बि राज़ी न आहे। तव्हां ॾिसो हिते मासूम ॿार तालीम जे बजाए किताबनि जे ऐं कलम जे बजाए उहे हथियार खणी करे पंहिंजी ज़िंदगी उते ॻोठनि में महदूद आहिनि, उते आया आहिनि, सॼी ज़िंदगी गुज़ारनि था। अहिड़े लाज़वाल हिकु तमामु वक़्तु ॾुखियो गुज़रे थो। क़ौमी जहिड़ा बि उरूज ते आहिनि, बदमनी बि उरूज ते आहे ऐं फुर लुट रोज़ मामूल बणियलु आहे। हिते अमन शइ नाले आहे ई कोन। रुॻो असां अमन ॿुधूं था, अमन लफ़्ज़ ॿुधूं था, लेकिन अमन जे नालो का आहे का शइ कोन्हे को। हर को बिट बणियलु आहे। क़बीले जहिड़े में ख़ासि करे सरदारनि खे असां पंहिंजे तरफ़ां इहो गुज़ारे सघूं बराए महिरबानी करे इंसानियत नाते, क़ौमियत ऐं ज़ात ते न अचिजे, उन्हनि खे इंसानी नाते ते हदीस नबी आहे जेको हिकु इंसान जो क़तल आहे उहो ईअं सम्झ पूरे इंसानियत जो क़तल आहे। रब ताला उनजे मथां ॾमरे थो। इन में नालो नथो निकिरे। जेको इन में आहिनि सरदार चवंदा असांजो नालो निकिरे, फलाणे क़ौम जेका हेतिरा खून कराइनि जीअं असांजो नालो थिए। इन में नालो छाजो? माना सरदार इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु महसूसु करनि था त मुंहिंजे ज़ात जे माण्हुनि हेतिरा माण्हू मारिया आहिनि। इन में ख़ुशी करनि था, उन्हनि में ख़ुशी करनि था साईं असांजे क़ौम जो नालो निकितो आहे। अड़े अदा नालो ईअं न निकिरंदो। इंसान सुठे अख़लाक धारियो, माण्हुनि खे तालीम पिरायो, माण्हुनि खे सुठी राह ते आणियो, इंसान जे भलाई जे ख़ातिर इख़लाक़ी तौरु पेश अचो, पंहिंजो सुठो रवैयो अख़्तियार कयो, जंहिंमें ग़रीब ॿार पढ़ंदे अॻिते अचनि उन में ख़ुशी आहे। असांखे दीनी तालीम हुजे या दुनियावी तालीम हुजे उहो पिराइणु घुरिजे। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जेके क़बीलाई जहिड़ा हलनि था उन में सवे माण्हू मारिजनि था, उते बदअमनी थिए थी, माण्हू रूपोश थियनि था, पुलिस जो कारोबार खुले थो। तव्हां सम्झो था त भला ईअं त कोन्हे त वॾेरा इन ॻाल्हि में राज़ी हुजनि, भली इहे जहिड़ा हलनि त जीअं माण्हुनि खे पुलिस ॿधे छोड़े, पुलिस खां असां पंहिंजो हिसो वठूं ऐं पुलिस वारे खे मुक़ररु कराए उन्हनि खां बि पैसा वठूं। ईअं त साईं सवाल ॾिसो न, जिते किथे ऑफिसर मुक़ररु थियनि था, चाहे DPO हुजे, DC हुजे, सियासी तौरु अचनि था। अवाम जी भलाई जे ख़ातिर केर बि नथो अचे। तव्हां ॿुधायो हिकिड़ो सुठो ऑफिसर अचे थो ऐं के तव्हांखे पाण हिन मीडिया वारा आहियो, जेको नंजार साहिबु SP आयो, कंहिं भोतार सरदार चाहे MP मिनिस्टर हूंदो त उनखे रोड ते लाइ हेठि कंदो, रोड तां लही तॾहिं मुंहिंजे ऑफिस में अचे, तॾहिं मुंहिंजे ऑफिस में अचे। उहो भोतार खे अखि में सम्झ कंडो लॻो, सरदार हुजे चाहे MP हुजे, कहिड़े क़ौम सां छो हुननि जो वास्तो हुजे। असुल दिलचस्पी आहे असां अवाम जंहिंखे वोट ॾियूं था, वोट वठी करे पोइ अणवाक़िफ़ आहिनि था, उनजे मथां नुमाइंदो जेको असांजो अवाम चूंडियो आहे नुमाइंदो, उहे त अॼु ताईं कोई हाणे वारा इहे जेके SP DC इहे भला भोतारनि जे बंगलनि ते हाज़िरी भरनि था। साईं असां इहो कोन ॾिठो, बाक़ी इहो त आहे त ज़ाहिर आहे त उन भोतारनि जा रखियल आहे त आहिनि न। सियासी तौरु जो कुझु ऑफिसर सां जेको मुक़ररु थिए थो हर ज़िले में वाज़े लफ़्ज़ चऊं था 100% भोतार ऐं MP मिनिस्टर जे राय मुताबिक़ अचे था। अगरि जेके न भोतारनि जे वांगुरु को बि ऑफिसर यस में न हूंदो त उनखे महीनो रहण बि नथा ॾियनि। अदा तव्हांजो छा नालो आहे? इमदाद अली में। इमदाद अली किथां जा आहियो? असां कंदकोट जा आहियूं। भला हिन कंदकोट शहर में सरकारी अस्पताल में दवा बवा मिले थी या को सफ़ाई थिए थी, ड्रेनेज वेनेज ठीक आहे? न सर, कुछ भी ना है, कुछ भी ना है। सरकारी अस्पताल में कुछ दवाएं मिलता है, दवा मिलन पर नकली मिलन था, करें करें एक्सपायर दवाई पे ना तमाम वेंदो तो जाती दवा सही न मिलदो सर। भला हिते अमन अमन आहे? कुछ भी ना है, अमन अमन कोई भी ना, कोई वगैरह अमन अमन आहे ही ना सर हिते। भला तव्हांजे शहर जो कॾहिं को तव्हां इलेक्शन खां पोइ MPA के MNA के करे ॾिठो अथव? कॾहिं बि न सर, पहिरें इलेक्शन खां पहिरें बि ईंदा हुया सर, इलेक्शन बाद में कॾहिं बि हुआ न आया सर। इलेक्शन खां पोइ हितां जे चूंडियल MPA या MNA खे हितां जे माण्हुनि वरी न ॾिठो आहे। बाक़ी इलेक्शन जा ॾिहाड़ा ॾाढा भला भाकुर पाईंदा हुआ। हाणे उन्हनि सां का मतिलबु न आहे, को मक़सदु न रहियो आहे त हिन शहर में छा थो वहे वापरे, हितां जा माण्हू कहिड़े अज़ाब भोगे रहिया आहिनि। हिकु ॿियो शहरी मौजूदु आहे, तव्हांजो छा नालो आहे साईं? मंज़ूर। मंज़ूर? मंज़ूर किथां जा रहंदड़ आहियो? असां कंदकोट खां थोरो ॿाहिरां, ॿाहिरियल इलाइक़े में। भला तव्हां कंदकोट शहर को ॿाहिरि हिते शहर में पंहिंजे सौदो सामान वठणु आया आहियो? जी जी। तव्हांजे ॻोठनि ॾे छा सूरत आहे? अमन अमान आहे? तव्हांजे ॻोठ में का अस्पताल आहे? तव्हांजे ॻोठ में को पको रोड ठहियलु आहे? पको रोड आहे, अस्पताल कोन्हे। अस्पताल न आहे? भला इलेक्शन खां पोइ तव्हां ॾे तव्हांजो MPA या MNA तव्हांजे ॻोठ ॾे आयो आहे तव्हांजो थोरो मञणु? न न, असां कंहिंखे न ॾिठो न। भला तव्हांजे ॻोठ में अस्पताल बि कोन्हे, तव्हांजे ॻोठ में स्कूल आहे? स्कूल आहे। न अमुन ॻोठ में आहे न अमुन शहर में आहे। अदा तव्हांजो छा नालो आहे? सैद खान। जी सैद खान। सैद खान, तव्हांजा हितां जा जेके MPA MNA आहिनि तव्हांजा मसइला हल करनि था, तव्हांजी तव्हां ॿुधनि था? केर ई नथो ॿुधे उस्ताद, ॿुधनि या त बहितरी न हुयो। भला कंदकोट में अमुन आहे? किथे आहे साईं, ॾिसे थो ॿार मटो लॻो पियो आहे, हे हर शइ आहे, ग़रीबनि जो केरु ॿुधे ई नथो।
भला इहो पुलिस जी लठ वांगार वसे थी छा? ॾाढो ॾाढो वसे थो सही। हा हा, इन जो त का मसइलो ई न आहे। सरकारी अस्पताल में का दवा ववा मिले थी? न न न नथो मिले, मिले हा त भलो न, पोइ ग़रीब हिते चोर हलनि हा। तव्हां हिन शहर जी समूरी सूरत हाल खां हितां जे माण्हुनि बाबति कयल दाहूं ॿुधियूं। हिते न सिर्फ़ु माण्हुनि खे अमन अमान जे हवाले सां मसइला आहिनि, पर हिते जेका क़बीलाई वेढ़ांत वारी सूरत हाल आहे, जंहिंजे करे क़बीलाई जेके झेड़ा आहिनि, ॼण तो ॾोहनि जूं हिकिड़ियूं फैक्ट्रियूं ठहियल आहिनि, उन क़बीलाई वेढ़ांत जे करे उहे माण्हू तमामु घणो ॾोहनि में मुलविस थी वञनि था। फुर धाड़नि अॻवाउनि वारो सिलसिलो तमामु वधी थो वञे। उन में हितां जा जेके फ्यूडल लॉर्ड्स हुजनि या जेके हितां जा घणघुरिया हुजनि, सियासी माण्हू हुजनि या इंतिज़ामी हवाले सां जेके मशीनरी आहे उहे हुजनि, उन्हनि जी मुख़लिसी नज़र नथी अचे। हितां जे माण्हुनि ईअं बि दाहियूं त जेकॾहिं हितां जा सरदार मुख़लिस थी वञनि त हीअ क़बीलाई वेढ़ांत बिल्कुलु ख़तमु थी सघे थी। हिननि माण्हुनि इहो बि इल्ज़ाम हयो त जेकॾहिं हीअ क़बीलाई सरदार हिन क़बीलाई झेड़नि वारी वेढ़ांत वारी खूनारेज़ी खे ख़तमु था कराइनि त उन्हनि जी जेका मोनोपोली आहे, जेका उन्हनि जी सरदारी रिट आहे, उहा क़ाइमु नथी रहे। तालीम जो रेशो बहितर थी सघे थो, बंदि थियल स्कूल खुली सघनि था, मासूम ॿारड़ा ॻोठाणनि जा स्कूलनि ॾे वञी सघनि था। जेकॾहिं ग़रीब जो ॿारु पढ़ियो त पोइ ॼणो वॾेरो त अड़ियो। उनजे करे बि उहे शायदि उहे क़बीलाई झेड़ा रोकाइण जे लाइ मुख़लिस नज़र नथा अचनि। ऐं हितां जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे, हितां जे माण्हुनि जी इहा दांह हुई त उहे उन्हनि वॾेरनि सां ॿिट बणियल आहिनि, उहे चाहिनि था त हीअ झेड़ा हलंदा रहनि, हीअ अॻवाउनि धाड़नि फुरनि जो सिलसिलो जारी रहे, त जीअं ॿिन्हिनि जी जेका फुर लुट वारी तरीक़ेकार आहे उहो बि पिणु जारी रहे। उन्हनि जो इहो इल्ज़ाम आहे। ऐं उन खां अलावा हिते ॿी जेका सियासतदाननि जा हितां जी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि जी बेहसी वारी सूरत हाल आहे। माण्हुनि खां लातालकी वारो जेको रवैयो आहे उहो बि तमामु घणो हानिकार साबित थियो आहे। हितां जे माण्हुनि जी जेका ज़िंदगी जो मयार आहे उहो इंतिहाई हिकिड़ो कमज़ोर नज़र थो अचे, तालीमी लिहाज़ खां, कारोबारी लिहाज़ खां। इन बावजूदि जो हिन शहर में, हिन मुल्क जी तमामु वॾी हिकिड़ी अनाज मंडी मुक़ररु आहे, जिते रोज़ानो अरबनि रुपयनि जो अनाज जो कारोबार थिए थो। उनखे जेकॾहिं नज़र में रखी उनखे ई हथी वठराइजे त शायदि हिन शहर जी इकानमी बहितर थी सघे, हिन शहर जी माशी हालत बहितर थियण सां गॾोगॾु तालीमी सूरत हाल बहितर थी सघे, माण्हुनि जे अमन अमान वारी सूरत हाल बहितर थी सघे। पर शायदि हितां जे न त कंहिं चूंडियल नुमाइंदनि जी हिन सां मुख़लिसी आहे, न वरी हितां जी का जेका इंतिज़ामी मशीनरी आहे उन्हनि जी मुख़लिसी नज़र अचे थी। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं सूबाई हुकूमत के असराइता क़दम न खयां त शायदि ही जेको सिंध बलूचिस्तान ऐं पंजाब जे दंग ते ही ज़िलो क़ाइमु आहे, हिकु गुड्डू बेराज वारो ज़िलो जेको क़ाइमु आहे, शायदि इनखे अञा बि तमामु घणा नुक़सान पहुचनि ऐं हितां जो माण्हू जी ज़िंदगी अञा बि घणी मुश्किल बणिजी वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।